चीफ जस्टिस की सरबराही हेठ जजिस कमेटी के इजलास में सुप्रीम कोर्ट जो सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह शरीक न थियो। जस्टिस मंसूर अली शाह आर्टिकल 63A बाबत बुधनी हलाईंदड़ बेंच जो हिस्सो थियण खां भी इनकार करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जो कि इजलास जा मिनट्स जारी किया विया आहिनि। अव्हांखे ॿुधाए नाज़रीन, इजलास जे मिनट्स में ॼाणायो वियो आहे त 63A नज़रसानी केस जी ॿुधनी लाइ 5 रुकनी इलाज बेंच जोड़ी वई। जस्टिस मुनीब अख्तर ख़त ज़रिए बेंच में वेहण बाबति सबबनि सां गॾु पंहिंजी गैर मौजूदगी जो इज़हार कयो। अॼु सुबुह 9 वॻे प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जो इजलास घुरायो वियो। जस्टिस मंसूर अली शाह शिरकत न कई। इजलास जे मिनट्स में ॼाणायो वियो त राब्तो करण ते जस्टिस मंसूर अली शाह बेंच में शमूलियत खां बि इनकार कयो। मंसूर अली शाह जे इनकार बाद जस्टिस नईम अख्तर अफ़गान खे बेंच में शामिल कयो वियो। जजिस कमेटी अक्सरियत जी बुनियाद ते जस्टिस नईम अख्तर अफ़गान खे शामिल करण जो फ़ैसिलो कयो। जस्टिस नईम अख्तर अफ़गान जी शमूलियत सां 5 रुकनी इलाज बेंच मुकम्मल थी वई। आर्टिकल 63A नज़रसानी केस जी ॿुधनी हलाईंदी। चीफ जस्टिस की सरबराही हेठ जजिस कमेटी के इजलास में सुप्रीम कोर्ट जो सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह शरीक न थियो। जस्टिस मंसूर अली शाह आर्टिकल 63A बाबत बुधनी हलाईंदड़ बेंच जो हिस्सो थियण खां भी इनकार करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी के अॼोके इजलास जा मिनट्स जारी किया विया आहिनि, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त 63A नज़रसानी केस जी ॿुधनी लाइ 5 रुकनी इलाज बेंच जोड़ी वई। जस्टिस मुनीब अख्तर ख़त ज़रिए बेंच में वेहण बाबति सबबनि सां गॾु पंहिंजी गैर मौजूदगी जो इज़हार कयो। तफ़सील मालूम कयूं था ज़ुल्फ़कार गुरामाणी खां। जी ज़ुल्फ़कार गुरामाणी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जेका है उन जो इजलास थियो ऐं उन इजलास खां पोइ हींअर कमेटी जा मिनट्स जारी किया विया आहिनि। हिन कमेटी जे मिनट्स में इहो ॼाणायो वियो आहे त सुबुह 9 वॻे कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस अमीनुद्दीन उहे उन कमेटी में शामिल रहा। जॾहिं त जस्टिस मंसूर अली शाह जो इंतज़ारु कयो वियो ऐं जस्टिस मंसूर अली शाह सां राब्तो कयो वियो त हुन कमेटी में अचण खां इनकार कयो, जंहिंखां पोइ जस्टिस नईम अफ़गान जेको आहे उनखे जस्टिस मुनीब अख्तर जी जॻह ते बेंच में शामिल कयो वियो। उनखां अॻु जस्टिस मुनीब अख्तर जेको बेंच में शामिल हुयो उन पंहिंजी मौजूदगी जे हवाले सां रजिस्ट्रार खे ख़त लिखियो हो ऐं पंहिंजी मौजूदगी जे हवाले सां उन इहो चयो हो त हू बेंच में शामिल नथा थी सघनि, जंहिंखां पोइ कमेटी जो इजलास प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट तहत तलब कियो वियो। पर जस्टिस मंसूर अली शाह उहे कमेटी में अॼु जे इजलास में शामिल न थिया, जंहिंखां पोइ जस्टिस मुनीब अख्तर जी जॻह ते जस्टिस नईम अफ़गान खे हिन कमेटी जे अंदरि इहो फ़ैसिलो कयो वियो त उहे बेंच में शामिल हूंदा। हींअर कमेटी जे इजलास खां पोइ उन कमेटी जा जेके मिनट्स आहिनि उहे बि जारी कया विया आहिनि, जॾहिं त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे तरफ़ां हिन आर्टिकल 63A जे हवाले सां जेका नज़रसानी जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी रही आहे उन जी शुरूआति में कमेटी जे हवाले सां जेका मीटिंग हुई उन हवाले सां बि कोर्ट रूम नंबर 1 में आगाही ॾिनी त जस्टिस मंसूर अली शाह कमेटी जो हिसो न थिया। उन जे करे कमेटी जे अंदरि जस्टिस चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस अमीनुद्दीन इहो फ़ैसिलो कयो त जस्टिस नईम अफ़गान खे बेंच में शामिल कयो वञे, जंहिंखां पोइ 5 रुकनी जेका बेंच आहे हाणे उन में जस्टिस मुनीब अख्तर जी जॻह ते जस्टिस नईम अफ़गान जेके आहिनि उहे शामिल आहिनि। जी, महिरबानी जी ज़ुल्फ़कार गुरामाणी।